नौ नियापो आयो राणी मुला रात। नौ नियापो आयो राणी मुला रात। लधे सू लतीफ़ चए कनान ॾातर ॾात। कहिड़ी पुछे ज़ात जे आया से अॻियां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। देश टी आप सिंध में मां आहियां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो? मां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, अलाह पाक जे माने में हूंदव। अॼु जेको वीडियो असां अपलोड था करियूं, इंशाल्लाह इहो वीडियो मूंखे यूट्यूब ते न मिलंदो ऐं उमेद आहे त इहो वीडियो असांजे हिन यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो अपलोड थो थिए। त अॼु जो वीडियो आहे त क़ुर मजीद जो सिंधीअ में तर्जुमो कहिड़े आलम में कयो ऐं उनखां पोइ कहिड़नि ऐं कॾहिं कॾहिं कयो। त इंशाल्लाह वीडियो मालूमाती थींदो त वीडियो मूंखे ज़रूरु पसंदि ईंदो त असांजे हिन वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। पंहिंजनि दोस्तनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां बि हिन वीडियो खे शेयर करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। आखवंद अज़ीज़ुल्लाह मुतलवी सिंध जो हिकु मुस्लमान आलम हो। आखवंद आजिज़ खे पहिरियों शख़्स सम्झो वञे थो जंहिं क़ुर मजीद जो अरबीअ खां सिंधीअ में तर्जुमो कयो। सिंधी रवायत मूजिबि पहिरियों तर्जुमो 270 हिजरी 1883 ईस्वी में हिकु अरब आलम कयो। इहो साॻियो थी सघे थो जेको असां ॿुधाया आहियूं त आखवंद अज़ीज़ुल्लाह मुतलवीअ कयो हो ऐं इहो ई ॼाणायल आहे। पहिरियों सिंधी तर्जुमो आखवंद अज़ीज़ुल्लाह मुतलवी कयो ऐं पहिरियों भेरो 1870 ईस्वी में गुजरात मां छपियो, जेको पहिरियों भेरो मोहम्मद सिद्दीक़ लाहौर 1870 ईस्वी में छपजण में आयो। क़ुर मजीद जो पहिरियों तर्जुमो कंहिं ॿी ज़बान में फ़ारसीअ में सलमान फ़ारसीअ कयो ऐं पोइ 8वीं सदी ईस्वीअ में यूनानी ॿोलीअ में तर्जुमो थियो, जंहिंजो सिंधी ज़बान में तर्जुमो इमाम अबुल हसन बिन मोहम्मद सादिक आल सिंधी अल मरूफ़ कयो। मौलाना अब्दुल वहीद जान सरहदी सुन्नी इस्लाम जो हमेशर आलम ऐं अदीब, उन तर्जुमे ते प्रोफेसर मीर मोहम्मद सूमरो सिंधी ॿोलीअ में तफ़सीर रियाज़ुल क़ुरान लिखियो। अलामा अली खानबड़ो क़ुर मजीद जो सिंधी तर्जुमो लिखियो ऐं क़ुर मजीद खे जदीद दौर जे अमली तफ़सीर ॾियण जो इरादो रखी सिंधी जे अज़ीम आज़ादी पसंद मौलाना ताज मोहम्मद अमरूटी फरमाइश ते गैर मुस्लिमनि लाइ अलॻि तर्जुमो पिणु लिखियो। अलामा मखदूम हाशिम मोहम्मद ठटवी मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासिमीअ जो सिंधी तर्जुमो क़ुर, मौलवी अहमद मल्लाह जे शाइरे जो सिंधी तर्जुमो क़ुर, मौलाना अब्दुल करीम कुरैशी बैर शरीफ ज़िले कंबर शहदाद कोट क़ुर जो सिंधी तर्जुमो, मौलाना ताज मोहम्मद अमरूटीअ जो सिंधी तर्जुमो क़ुर, प्रोफेसर अक्सर अमीर बख्श चन्ना जो सिंधी तर्जुमो क़ुर मजीद, जदीद सिंधी क़ुर तर्जुमे तफ़सीर 9 जुल्दनि में अलामा अलहाज मौलाना मोहम्मद इदरीस डायरीअ जो सिंधी क़ुर तर्जुमो। इंशाल्लाह उम्मीद आहे तव्हां सॼणनि खे अॼु जो ही वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक करियो, असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। त मिलंदासीं अहिड़े हिकु दिलचस्प ऐं मालूमाती वीडियो में। त असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।